नाज़रीन, टालपुर वडा जा मुख्तलिफ रोड रस्ता ज़ुबूहाल हुअण करे इलाइक़े वासी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॾिसूं था हिम्मत अली कुंदराणी जी ही रिपोर्ट। जो रोड है मुकम्मल जो है सो उखड़ी वियो है। केतरा ही दफ़ा जो है सो इतने रोड की मरम्मत जो टेंडर थियो है, पर जो ठेकेदार आहिनि उहे टेंडर हड़प करे विया आहिनि ऐं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे काफ़ी तकलीफ़ आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। हितों जा MP MLA आहिनि अचनि ई कोन था। केतिरा ई जेको आहे सो एक्सीडेंट थिया आहिनि ऐं माण्हू वीचारा बेगुनाह शहीद थिया आहिनि। केतिरो अरसो असां त ॼावा हूंदी रोड जी हालत थी आहे, ख़बर न आहे थी काॾे बिजेट था कनि, इलेक्शन खां पोइ लड़नि ई कोन था पिया। हिते हज़ारनि माण्हुनि परेशानी जो तमामु जेको आहे सो हज़ारे माण्हू परेशान आहिनि। ख़ुदारा जेको आहे सो ई रोड जो मरम्मत करे ठाराइनि। माण्हू अचण वञण जे लाइ तयारु कोन्हे, कंहिंजी का डिलीवरी आहे, कंहिंजो एतिरो परेशान आहिनि, कुझु बि कोन्हे। जेके सरमाएदार आहिनि उहे हेॾे ॾिसण ई कोन था। इलेक्शन खां पोइ ज़ाहिर ई कोन थिया आहिनि अॼु ॾींहं ताईं। हिन रोड जी इहा हालत आहे, तव्हां ॾिसो था पिया। तमामु ख़राबु थी विया ऐं डेली एक्सीडेंट थियनि था ऐं तमामु जेको आहे घणी तकलीफ़ आहे रोड जे लाइ। अपील था कयूं जेको आहे बस वारनि खे असांजी मदद कनि। ॻोठणनि ऐं शहरनि जा जेके आहिनि से ख़्यालात ॿुधा, उन्हनि जो इहो ई चवणु आहे चूंडियल नुमाइंदा जॾहिं खां वठी असां खां वोट वठी विया आहिनि उन्हनि ॾींहंनि खां वरी हो ॿीहर असां वटि लड़ी बि न आहिनि आया। ऐं हिन रोड जे करे तारीख़ हादसा मामूल बणियल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे हिते हादसे में ॿ ॼणा फौत थिया। कैमरामैन असद तुमराणी सां गॾु हिम्मत तुमराणी, मेहरान TV, टालपुर।